बरसाती पानी निकाल करण तां मटियारी ज़िले इंतज़ामिया ऐं पीटीआई जे माण्हुनि में छिकताण मुहिमारी जे बाद सॼे ज़िले जी पुलिस तलब कई वई। पुलिस 8 ॼणनि खे गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो। इतलाउ ते पीटीआई जा मरकज़ी अॻवान मखदूम फज़ल हुसैन, मखदूम मोहसिन, साबिक़ा चेयरमैन हाला मखदूम उमार हैदर समेत माण्हुनि समेत पहुची विया। पीटीआई अॻवाननि जे पहुचण ते झेड़े वारी सूरत हाल पैदा थी वई, जंहिं बाद रेंजर्स तलब कई वई, जंहिं झेड़े ते कंट्रोल कयो। बाद में पीटीआई के मरकज़ी अॻवाननि मखदूम फज़ल हुसैन, मखदूम मोहसिन, साबिक़ा चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी हाला मखदूम उमार हैदर संदन हिमायतुनि सां गॾु एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ॿुधायो त हाणोकिन बरसातियुनि बाद मटियारी इंतज़ामिया आर्ज़ी तौर ते पाणी निकाल करण लाइ असांजी ज़रई ज़मीननि जी शाख ज़रिए पाणी निकाल करण लाइ इजाज़त वरिती हुई। 1 महीनो गुज़रण बाद जॾहिं असांजा माण्हू ज़मीन ते कमु करण विया त इंतज़ामिया माण्हुनि खे कमु करण खां रोके छॾियो ऐं असांजे पहुचण ते पुलिस टालनि असांजी रस्ता रोक करे असांजा 8 माण्हू गिरफ़्तार करे लाइसेंस वारा हथियार बि खणी विया आहिनि। हुननि चयो त असांखे डिॼारण ऐं हिसाइण लाइ सियासी इंतकामी कार्रवाई जो निशानो बणायो पियो वञे।